ॾेई शहर खे लाइब्रेरी ॾियो, लाइब्रेरी हलायो, नस्ल बचायो। नौजवान साथियों, लाइब्रेरी असांजो रोशन मुस्तक़बिल जी ज़मानत आहे, उन ते कंप्रोमाइज़ ना आहे करणी, हिम्मत ना आहे हारणी। ही जदोजहद शायदि डिघी थिए, मायूस ना आहे थियणो, हिम्मत ना आहे हारणी, कंहिंखे मेणू ना आहे ॾियणो। पंहिंजनि ईंदड़ नस्लनि लाइ इल्ज़ाम बि सहबा, तहमतियूं बि सहबियूं, तंज़ियूं बि बर्दाश्त कबियूं। फ़तह आख़िर हक़ जी थियणी आहे। पाण वज़ायत ॾियण बजाए पंहिंजे कम ते फोकस करियूं, पंहिंजी हमदर्द वधायूं। हिकिड़नि मोर्चनि ते हमला करे वरी ॿियनि ते कबा, फेसबुक खां अॻिते वधी आलमी उताक, ट्विटर ते आवाज़ उथारिबो, रस्तनि रोडनि ते एहतिजाज कबा, ऑफिसनि खां वठी कोर्टनि ताईं हर ऑप्शन इस्तेमालु कबो। असां पंहिंजे यूनियन काउंसिल जे चेयरमैन ऐं काउंसलर खां वठी MPA खां वठी MNA ताईं, डिप्टी कमिश्नर खां वठी शफ़ाक़त जे वज़ीर सैद सरदार शाह ताईं हर कंहिंखे हथ ॿधी अर्ज़ु था करियो त इन जदोजहद जो मक़सदु तव्हांजी मुखालफ़त करणु या तव्हां ते इल्ज़ाम हणणु न आहे। ही ॾेई शहर जी बाशूर नौजवाननि, उस्तादनि, न्याणियुनि ऐं हर तबिके सां तालुक़ रखंदड़ फ़र्द जी दहा आहे। तव्हां अहिड़ो कमु करे वेंदा जो तव्हांखे नस्ल पिया साराईंदा। रुगो तव्हां थोरो हिमत करियो, थोरी संजीदगी सां सोचियो। मसइलो को एॾो वॾो न आहे जो तव्हां हल न करे सघो। लाइब्रेरी असांजे लाइ हिकु नेमत खां घटि न आहे, जेका सेहतमंद ऐं इल्मी माहौल रखण लाइ तमामु असराइतो किरदारु अदा कंदी। लाइब्रेरी हलायो, नस्ल बचायो, ॾेई शहर खे लाइब्रेरी ॾियो। सिंध धरती न्यूज़, सुरेश भील, ॾेई शहर।